नाज़रीन, मेरापुर रेलवे ठरी रोड फाटक अवाम लाइ आज़ार बणिजी वियो। शहरनि खे वॾी मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। उन सिलसिले में शहरनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंड साईं फाटक वॾो अज़ाब बणियल आहे। स्कूली ॿारनि खे तमामु तकलीफ़ूं थियूं अचनि। आम आवाम खे ॾाढी तकलीफ़ आहे। कलाकनि जा कलाक बंदि थी थो वञे। हिन महिल त गर्मी बि जाम आहे। केतिरा ई माण्हू बेहोश थी था वञनि। केतिरा ई एक्सीडेंट थियनि था। जेके गाॾियूं साइडुनि खां गुज़रनि थियूं। असां हुकूमत खे मुतालबो था कयूं त पुल ॾिनी वञे रेलवे फाटक लाइ। मेरापुर जा रेलवे ट्रैक जे करे अलाए केतिरा हज़ार ॿार हितां क्रॉस थींदा आहिनि, जेका स्कूल वञण जे लाइ पंहिंजे कारोबार जो वॾा माण्हू जेके पंहिंजे कारोबार जे वञण जे लाइ ॾाढो परेशान थींदा आहिनि। जॾहिं रेलवे फाटक बंदि थींदी हुनमें जल्दी जे करे माण्हू जेके साइडनि खां क्रॉस बि कंदा आहिनि, हुन क्रॉस थियण जे करे अलाए केतिरी क़ीमती जानूं असांजी ज़ाया थी वियूं आहिनि। मां सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत सां अपील कंदुसि, बराए महिरबानी हिन खे जल्द खां जल्द ठहिराए वञे। हाणे असांजी जेका ॻाल्हि हले थी पई, हिन जे दौरान वरी बंदि थी वियो आहे। हिन महिल खुलियो आहे 5 मिंट बि न थिया आहिनि। हिन महिल वरी जेका रेलवे फाटक वरी बंदि थी वई आहे। इंसान करे थो चाहे वॾो शहर आहे, 4 खां 5 लख आबादी जो शहर आहे, ॿ हिस्सनि में तक़सीम आहे। हिकिड़ो न्यू टाउन सॾिबो, हिकिड़ो शहर सॾिबो आहे। न्यू टाउन हाणे शहर खां वधीक आबादी हिन जे करे थी वियो आहे, तिजारती मर्कज़ थी वियो आहे। हिन सां गॾु इहा रोड असांखे ठरी मिरवा ज़िला ख़ैरपुर फैज़गंज पंहिंजो नारा खां असांखे मिलाए थो। इहा रोड केतिरी हज़ारों गाॾियूं बंदि थी वञनि। मुंहिंजो सूबाई हुकूमत सां मुतालबो आहे, वफ़ाक़ी हुकूमत सां, बराए महिरबानी ख़ुदा जो तरसी करे हिनखे जल्द खां जल्द ठाहियो वञे। छो त सुबुह अरिड़हीं तरमीम खां पोइ जेका मुक़ामी रोड थी सूबाई हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। हिनखे ठाहिण जा ओवर हेड ब्रिज ठाहिण सूबाई हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। सूबाई हुकूमत जी नाक़स हिकमत अमली जे तहत सॼे सिंध में जेका ओवर हेड ब्रिज असांजा जेका अधु ठहियल आहिनि, हुन खां पोइ बंदि आहिनि। छो त उहे पंहिंजी सियासत था कनि, पोइ बंदि थी था वञनि। तव्हां पंजाब ईंदो 1.5 महीने में 3 महीननि में ओवर हेड ब्रिज ठही था वञनि। सिंध में छो नथा ठहनि? इहा असांजी नाक़स हिकमत अमली आहे, असांजी पंहिंजी कमज़ोरी आहे सिंध हुकूमत जी, जंहिंजे करे नथा ठहनि। सुबुह खां वठी ईअं सम्झो 2 बजे ताईं ॿार स्कूल अचण वञण लाइ परेशान लॻा पिया आहिनि। सुबुह जो ईअं सम्झो अधु कलाक फाटक बंदि आहे त ॿारनि जी स्कूल जो असेंबली जो टाइम आहे 8:30 बजे, त 8 खां 8:30 जेकॾहिं ॿी का ट्रेन अचे थी त ईअं सम्झ 2 कलाक माण्हू फाटक ते बीह थो वञे। तव्हां ॿुधायो त हुकूमत करे छा थी? अहिड़ी हुकूमत खां त माण्हू ईअं भलो आहे। ऐं हिनमहिल ताईं बि को बि माना केरु सार लहण वारो न आहे त मेरापुर शहर हेॾो शहर आहे, हुनखे का बि सहूलियत ॾिनी वञे। हिनमहिल ताईं का बि पुल न ॾिनी वई आहे थो थिए। बाक़ी ग़रीब आवाम छा सफ़ा निंदणको आहे छा? तव्हां ॾिसो, कंहिंजी डिलीवरी मसइलो आहे, कंहिंजी एमरजेंसी मसइलो आहे, त हिनमहिल ताईं को बि माना केरु एक्शन नथो वठे। त जंहिंजी डिलीवरी मसइलो हुजे त 2 कलाक फाटक हुजे बंदि हुजे, तव्हां ॿुधायो त हुनजो छा असरु थींदो? सो असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त बराए महिरबानी करे असांखे जेको आहे सो मथां क्रॉसिंग पुल ॾिनी वञे। जेकॾहिं न त एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। शहरनि वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त रेलवे ठरी फाटक मेरापुर वटां ओवर हेड ब्रिज तामीर कराए असांखे इन परेशानीअ खां दूर कयो वञे। कैमरामैन शिवम कुमार सां गॾु आफ़ताब जाचड़, कोशिश डिजिटल, मेरापुर।